पूरे मुल्क जियां अज नसीराबाद में भी जश्न आज़ादी की तकरीब कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में मरकज़ी तकरीब मुनक़िद थी है, जैमें असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद मुख्तियारकार नसीराबाद स्कूल के उस्ताद साहिबान शागिर्दनि ऐं शहरियुनि शिरकत कई है। इन मौके ते असीं खाइन मालूम कंदासीं तो हू अॼु जे ॾींहं ते कीअं महसूस कनि था ऐं कश्मीरी अवाम लाइ हू कहिड़ो पैगाम ॾिए। 14 अगस्त ते पाकिस्तान वजूद में आयो ऐं पाकिस्तान जहिड़ो मुल्क पंहिंजी क़ौम लाइ हिकिड़ी वॾी नेमत आहे ऐं मां सभिनि खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुमि त जंहिंजो बि जेतिरो किरदारु हुजे उनजी तरक़ी में ईमानदारी ऐं जज़्बे सां पंहिंजो रोल प्ले कंदे हिन मुल्क खे अञा असां अॻिते काथे तरक़ी ते वठी वञूं। ऐं कश्मीर लाइ असांजी इहा दुआ हूंदी त हो बि हिकु आज़ादु तरीक़े सां अलाह कंदो त कंहिं ॾींहुं असांजो वजूद जो हिसो थी वेंदो। कश्मीर में जेको ज़ुल्म थिए थो उनजी मज़म्मत कयूं था ऐं इंडिया जेका हिंदुस्तान जो मुल्क आहे उहो जेको गैर आइनी क़दम खणी इंडिया में जेको ज़ुल्म मुसलत कई वेठो आहे उनखे असां अपील था कयूं, अक़वाम मुतहदा खे असां अपील था कयूं त कश्मीर में अमुन कयो वञे, कश्मीर जे माण्हुनि खे आज़ादी ॾिनी वञे, छाकाणि त आज़ादी हर इंसान जो हर क़ौम जो बुनियादी हक़ आहे। असांजो पाकिस्तान 14 अगस्त में 77 ते आज़ादु थियो ऐं ज़िंदा क़ौमियूं पंहिंजे जेको आज़ादीअ ॾींहं खे जेको आहे मल्हाईंदियूं आहिनि। हीअ असां उन सिलसिले में असां हिते जेको आहे तालुक जी इंतिज़ामिया समूरी ते गॾु आहियूं असां जेको आहे सो ऐं अॼोके ॾींहं ते असां साॻी रीति कश्मीर सां यकजहती जो ॾियारो मल्हायूं था। हिंदुस्तान जेका उते बर्बरत भरपाई कई आहे, बेगुनाह मुस्लमाननि जो खून वहाए थो, उन लाइ असां उनखे जेको आहे मज़म्मत कयूं था। अॼु असां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नसीराबाद में 14 अगस्त जो प्रोग्राम भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं ऐं तव्हांखे मैसेज मतिलबु त पहुचायूं था त तव्हां बि झंडा खणो, पाकिस्तान जा नारा हणंदा हलो, इंशाअल्लाह पाकिस्तान असांजो मुल्क क़ाइम ऐं सदा आबाद रहंदो। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद, कश्मीर बणजंदो पाकिस्तान जे नारनि सां हीअ तकरीब शुरू थी आहे, जंहिंमें शुरका जो इहो ई मुतालबो आहे त कश्मीर खे बिना देर हिंदुस्तान जे ज़ुल्म ऐं सितम खां आजो कयो वञे। कश्मीर पाकिस्तान आहे ऐं कश्मीर पाकिस्तान जो हिसो बणजंदो। पाकिस्तान ऐं कश्मीर जिंदाबाद पाइंदाबाद। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।